तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी आखाणी सुहिणी यादि भाग 15। आखाणी खे अॻिते वधायूं। आहिस्ते सां योगेश दरवाजो खोलियो। सनीअ साम्हूं निहारियो। योगेश तरत ई सवाल पुछियो, छो अॼु रूम में झटि अची वियो आहीं? रोटी जल्दी खाई आई, छा थियो? सनीअ सिर्फ़ु साम्हूं निहारे कुझु बि न चयो। योगेश सम्झी वियो त हाणे सॼो गुस्सो मुंहिंजे मथां निकिरण वारो आहे, त हिकदमि आहिस्ते सां अची पलंग ते हुनजे पासे में वेठो ऐं हुनजे मोबाइल में झांकणु लॻो। मज़ाक में पुछियईं, कोई ॻोल्हे वरिती छा? सनीअ साम्हूं गुस्से मां निहारी चयो, तोखे खपे? न यार, मुंहिंजी त ॻोल्हिजी वई आहे न, ख़ाली प्रपोज़ करिणो आहे। सनीअ चयो, ताक़त अथई त करे छॾीसि। योगेश चयो, छा कयां, तुंहिंजी राह थो ॾिसां, तूं कुझु अॻिते वध त पोइ मां अॻिते वधां न। सनीअ चिड़ मां अची चयो, मुंहिंजे आसिरे? वाह बेटा वाह, थोरो कूड़ घटि ॻाल्हाए। योगेश चयो, अरे यार, तोसां छा कूड़ ॻाल्हाईंदा, वणंदी आहे, पर थोरो टाइम खपे। ते सनीअ चयो, जे टाइम ॾिसण वेंदे त कोई और खणी वेंदई। अरे यार, यादि न ॾियार हींअर हिनजी, बिल्कुलु बि न ॾियार। हाणे सिधो पुछई थो, ॿाहिरि हली थो सोडा पीअण की हिते तुंहिंजो मथो खावां? सनीअ, मूंखे थोरो कमु आहे, मुंहिंजो कमु पती वञे त पोइ हलूं था। जे तूं राह ॾिसी सघे त ठीकु आहे, न त तूं पंहिंजे नमूने वञी थो सघे। योगेश चयो, अरे तूं बि छा यादि रखंदे, मां तुंहिंजो इंतज़ारु थो कयां। सनीअ चयो, मुंहिंजो इंतज़ारु? कहिड़ी ॻाल्हि में, ॿाहिरि हलण लाइ या? योगेश चयो, अरे यार, ॿिन्ही में। शादीअ में बि तुंहिंजी ज राह ॾिसणी पवंदी, भले मुंहिंजी अॻ में बुक थी वई आहे त बि। सनीअ चयो, बुक कान थी वई आहे, अञा तूं वीचारे वा। ठीकु आहे। हिते खिलंदे खिलंदे योगेश चयो, अॼु न सुभां त प्रपोज़ कंदमि ई, जवाबु ईंदो। हा आयो त बि ठीकु आहे, न आयो त मम्मी पप्पा वेठा आहिनि, ॻोल्हे लाहींदा। शादीच करणी आहे न, अरेंज या लव मैरिज, छा फ़र्क़ु पवंदो? सनीअ हल्को सो साम्हूं निहारे खिलंदे, वाह बेटा वाह, लाइफ जो सौदो तूं ईअं थो करी? योगेश चयो, त छा, निभाइणो त ॿिन्ही तरह सां आहे, जंहिंमें बि हूंदो वफ़ादारी सां निभाईंदमि, ज़िंदगी आहे। ते सनीअ चयो, ठीकु आहे, हाणे कलाकु खनि चुप करे वे त मां मुंहिंजो कमु पताए सभु डिटेल जमा करे रखां। योगेश चुपन ते आङो रखी चयो, हल्की सी मुश्क ॾींदे सनीअ कंधे हेठि करे पंहिंजे स्टडी टेबल ते मोबाइल खणी करे पंहिंजो कमु पताइण लॻो। कलाकु थियो, ॿई ॼणा ॿाहिरि निकिता। हलंदे हलंदे अॻिते वधिया। साम्हूं पान जी दुकान आई। चयो, पान खाईंदे छा? सनीअ गुस्से मां निहारियो, मां खाईंदो आहियां। यार, मूंखे सम्झ में नथो अचे, भॻवान तोखे ठाहियो कीअं अथई? सनीअ चयो, ॾिस, तूं मूंखे छेड़खानी न कर, चुपचाप वॉक कर। ते योगेश चयो, ठीकु आहे, ॿियो ॿुधाए, अॼु रोटी खाईंदे खाईंदे छा थियो? सनीअ चयो, सभु कुझु ख़बर अथई न, त पोइ छो थो पुछी? योगेश चयो, सही ॻाल्हि आहे, पर चलो, हींअर मां मज़ाक बिल्कुलु बि नथो कयां, सीरियसली थो पुछां। सनी, सच मां तुंहिंजी लाइफ में कोई आहे जो हेतिरे टाइम खां कंहिंखे जवाब बि कान थो ॾे? योगेश
योगेश खे अजीब अजीब तरह जा वीचार सवाल पिया अचनि। सनी चयो, न अहिड़ो त कोई कान्हे मुंहिंजी ज़िंदगी में, पर जे लव मैरिज या अरेंज मैरिज जेको बि थियो, मुंहिंजी तरफ़ां हर तरह जो मां पूरो रिश्तो निभाईंदमि, कॾहिं बि कंहिंखे कंप्लेन न कंदमि। मम्मी पापा खे बि हमेशह हुन जे वीचारनि जे दायरे जे हिसाब सां ई रखंदमि, जीअं हू चवंदा ईअं कंदमि। फ़िलहाल मुंहिंजी ज़िंदगी में कोई बि कान्हे, अॻिते जे लाइ मां कुझु बि चई कान थो सघां। मुंहिंजी ज़िंदगी में छा थींदो, कोई मुंहिंजी ज़िंदगी में ईंदी या मम्मी पप्पा जे चॉइस जी ईंदी, कुझु बि थी थो सघे। सो हिन ॻाल्हि में मां ज़्यादा कोन वीचारींदो आहियां, जेको हूंदो वक़्त जे हिसाब सां ॾिठो वेंदो। योगेश चयो, वाह, अॼु तुंहिंजा वीचार बराबरि ख़बर पइजी वई। हींअर ताईं त मां सिर्फ़ु तोसां मज़ाक कंदो हुयो, पर सही आहे, हिन ॻाल्हि में त पंहिंजे परिवार में कंहिंखे बि ज़ोर ज़बरदस्तीअ जो न ॾिसणु मिलंदो। ख़ैर, योगेश मथां चयो, हिकु ॻाल्हि त आहे, पर यार मूंखे साथ ॾिजांइ, हा, जेका मूंखे खपे भॻवान करे मिली वञे न त वधीक सुठो, न त चलेगा। मम्मी पप्पा जी चॉइस बि घटि कान हूंदी। तंहिं ते सनीअ चयो, वक़्त जे हिसाब सां हलणो थो चाहीं। योगेश चयो, जेको वक़्त खे मंज़ूर हूंदो उहो ई थींदो न। पंहिंजी लाइफ में कुझु हद ताईं पाण सोचूं ज़रूरु था, पर थींदो त वक़्त जे हिसाब सां आहे। जीअं फैमिली चाहींदी सुठो ई चाहींदी, जेको वक़्तु चाहींदो उहो बि सुठो ई चाहींदो। ख़ैर, टीना लाइ त पाण खे वीचारणो आहे। तंहिं ते सनीअ चयो, वाह, तोखे ज़िमेदारी नाले जा बि शब्द ख़बर आहिनि। योगेश चयो, त छा सिर्फ़ु मां पंहिंजी शादीअ जे बारे में सोचींदमि? मज़ाक में चयो, तव्हां सभिनि जी बि ओतिरी ई चिंता आहे। तंहिं ते सनीअ चयो, सुठी ॻाल्हि आहे।